इते ॿी ख़बर ॾींदासीं। कराची के इलाइक़े गार्डन में रेंजर्स ऐं SIU पुलिस की कार्रवाई थी है। ॿ जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार किया विया आहिनि। रेंजर्स सिंध जे तर्जमान मूजिब गिरफ़्तार जवाबदार हमाद उर्फ चेल ऐं अब्दुल्ला भत्ता खोरी में मुलविस जमील चंगा ग्रुप से ताल्लुक़ रखनि था। जवाबदारनि जे कब्ज़े में भत्ते जूं पर्चूं, मोबाइल फोन ऐं हथियार ऐं बारूदी मवाद भी हथ कयो वियो आहे। जवाबदारनि इंकशाफ किया है तो वे परडेह में रहंदड़ भत्ताखोर माफिया के जमील चंगा से राब्ते भी आहिनि। ख़बर शामिल क्यों पिया। कराची का कराची के इलाइक़े गार्डन में रेंजर्स ऐं SIU पुलिस की कार्रवाई थी है। ब जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार किया विया आहिनि। रेंजर्स सिंध के तर्जमान मूजिब गिरफ़्तार जवाबदार हमाद उर्फ चेल ऐं अब्दुल्ला भत्ता खोरी में मुलविस जमील चंगा ग्रुप से ताल्लुक़ रखनि था। जवाबदारनि जे कब्ज़े में भत्ते जूं पर्चूं, मोबाइल फोन ऐं हथियार ऐं बारूदी मवाद भी हथ कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलात लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहे बशीर अब्बास। जी बशीर, आगाह कजो। जी बिल्कुल। पाकिस्तान रेंजर सिंध SIU पुलिस इंटेलिजेंस बुनियादन ते कार्रवाई कंदे कराची के गार्डन वाले इलाइक़े में ॿिनि जवाबदारनि हमाद उर्फ चील ऐं अब्दुल्ला के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे, जेकी भत्ताखोरी में मुलविस हुआ। जमील चंगा ग्रुप से ताल्लुक़ रखनि पिया। जवाबदारनि जे कब्ज़े में भत्ते जूं पर्चूं, मोबाइल फोन, हथियार ऐं बारूदी मवाद पिणु हथ कयो वियो आहे। जवाबदारनि इंकशाफ किया है तो वे परदेह में रहंदड़ भत्ता खोर माफिया के सरगना जमील चंगा के सां राब्ते में आहिनि ऐं संदसि हिदायत ते मुख़्तलिफ़ फैक्ट्री मालिकनि, दुकानदारनि, बिल्डर्स ऐं होटल मालिकनि के भत्ते जूं पर्चियूं ॾियणु, फायरिंग करण ऐं खौफ़ ऐं दहशत पखेड़ण में मुलविस आहिनि। जवाबदारनि वधीक इंकशाफ किया है तो उन्हनि जहांगीर रोड, अलायात होटल, सोल्जर बाज़ार, जमशेद टाउन ऐं 13 दिसंबर ते बुर्ज स्टार नेशनल रोड गार्डन में भत्तो न ॾियण जे करे तामीर हेठि इमारत ते फायरिंग कई, जंहिंमें 2 माण्हू ज़ख़्मी थिया हुआ, जंहिंमें साजिद ऐं मुमताज़ हुआ जेके ज़ख़्मी थिया। फायरिंग सबबि जेके CCTV फुटेज साम्हूं आया आहिनि उन में बि जवाबदारनि खे फायरिंग करे ॾिसी सघिजे थो। जॾहिं त ही जेके आहिनि आदि ॾोहारी आहिनि, जेके ॾोह कंदा हुआ कराची में, उन्हनि ख़िलाफ़ कराची के मुख़्तलिफ़ थाननि ते भत्ताखोरी, दहशतगर्दी, क़त्ल जूं जेके आहे FIR दाख़िल आहिनि। जॾहिं त जवाबदारनि जे ॿियनि साथियुनि खे गिरफ़्तार करण लाइ रेंजर्स ऐं पुलिस पारां वधीक छापा हया पिया वञनि ऐं संदनि खां वधीक जेकी पुछागाछ आहे उहा जारी आहे। जी बशीर अब्बास, महिरबानी आगाह करण लाइ।